करबला जे पिड़ में करबला जे पिड़ में आया सैयद शेर तन मारियाऊं तरारुन से ढूंढ कयाऊं ढेर दहलिया उत दिलेर ॾिसी हमलो मीर हुसैन जो या अल्लाह ओ मौला ए करीम अज 7 मुहर्रम जे ॾियारे साईं मोहम्मद अमीन साईं जे घर में महबूब जी सलवात थी आहे मौला जो न्याज़ थियो आहे मोहम्मद अमीन साईं जो ख़ैर इरशाद अली साईं जे बदशाहज़ादनि जो ख़ैर पंहिंजी बारगाह में उहद जबल जेॾो लिखण क़बूल फरमा ओ मौला ए करीम हिन सभु घर खे सभिनी घर वारनि खे अमड़नि न्याणियुनि खे सिहत ऐं वॾी हयाती अता फरमा ओ मौला ए करीम सॼी काइनात जे हर मोमिन जे घर में लख सलवातूं थियनि लख सलवातूं पढ़ियूं वञनि अली असगर जो वास्तो थी आ दुआ क़बूल फरमा महबूब जी सारी उम्मत खे फिरके वारियत खां बचा ओ मौला आका जी सारी उम्मत खे तफरके बाजी खां बचा ओ मौला हर सुन्नी जे घर हर शिया जे घर हर वली जे दरगाहनि ते लख सलवातूं थियनि या दुआ क़बूल फरमा सॼी दुनिया जे मोमिननि मुसलमाननि खे सिवाय गमे हुसैन जे ॿियनि दुनिया जे ग़मनि खां पनाह अता फरमा जेके असांजा नौजवान छोकिरा बेरोज़गार आहिनि उन्हनि खे रोज़ी नौकरी अता फरमा बे औलादनि खे औलाद अता फरमा बेरोज़गारनि खे रोज़ी अता फरमा ओ मौला ए करीम मां दिल जो गुजड़ियो ॻाल्हियूं मिठा तोखे न चवां त भला कंहिंखे चवां ओ मौला इमाम हुसैन जो वास्तो थिए अॼु मुंहिंजो ऐं असां सभिनी जे दिलनि जो जाज़ तमन्नाऊं पूरियूं फरमा जन ते गुरबतूं आहिनि उन्हनि जूं ग़रीबतूं दूर फरमा इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन निल्लज़ी अवल नूरहू व आखिर ज़हूरहू व रहमतल लिल आलमीन वजूदहू ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नारे